बरसात मुतासिरनि जे ॿाहिरि न थियण ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते हैदराबाद जे गुल सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। रैली में सैयद ज़ैन शाह, डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ फलीजो, डॉक्टर न्याज़ कालाणी, रियाज़ चांडियो, पुनियल सारियो ऐं ॿिया अॻवान शरीक थिया आहिनि। सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि जो चवणु आहे त मौसमियात खाते बरसातुनि जी अॻकथी कई हुई, पर उन बावजूद के बि उपाउ न वरिता विया। अॻवाननि जो चवणो त बरसातुनि सबबि लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि। दरबदर बनियल धरतीअ धणियुनि जी बाहिर कई वञे। बरसात मुतासिरनि जी बाहिर न थियण ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते हैदराबाद जे गुल सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में सैयद ज़ैन शाह, डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ फलीजो, डॉक्टर न्याज़ कालाणी, रियाज़ चांडियो, पुनियल सारियो ऐं ॿिया अॻवान शरीक थिया आहिनि। सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि जो चवणु आहे त मौसमियात खाते बरसातुनि जी अॻकथी कई हुई, पर उन बावजूद के बि उपाउ न वरिता विया। अॻवाननि जो चवणु आहे त बरसातुनि सबबि लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि। दरबदल बणियल धरतीअ धणियुनि जी बाहिर कई वञे। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ हैदराबाद जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसू खां। इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि इन रैली बाबति? बिल्कुल मेहताब, सिंध एक्शन कमेटी के सॾ ते बरसात मुतासिरनि जी वाहुर न थियण ख़िलाफ़ गुल सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हुयो वियो आहे। इन धरणे में सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर सैयद ज़ैन शाह, सिंध तरक़ी पसंद पार्टी जो चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी, कौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ फलीजो, जिस्कम जे सीनियर अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी, GSN महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो, पोरियत मज़ाहमत जे सदर सैयद मसूद शाह, पुनियल सारियो समेत ॿिया जेके क़ौम परस्त जमातनि जा अॻवान कारकुन आहिनि, उन्हनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई आहे। इन धरणे में शरीक कारकुननि पारां ॿूॾ मुतासिरनि जी सहायता न करण ते सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई थी वञे। हिन मुख़्तलिफ़ जेके अॻवान आहिनि उन्हनि पारां खिताब बि जारी आहे। खिताब में अॻवाननि जो चवणु आहे त मौसमियात खाते तेज़ बरसातनि जी अॻकथी कई हुई, तंहिं बावजूद हुकूमत पारां के बि उपाउ न वरिता विया। सरकार ॿुॾल सिंध जे माण्हुनि जी सहायता करण बदिरां वाहन, शासन ऐं सिम नालनि खे गारा हणाए हथ सां सिंध ॿोड़े रही आहे। सिंध सरकार या पार्टी अवाम खे पंहिंजे घरां कुझु न ॾे, रुॻो सरकारी फंड ॿिनि बैनुल अक़वामी इमदाद जेका फराहम थी रही आहे उहा बुखायल खे फराहम करे थी, जीअं ॿ वेला पेट भरे मानी खाई सघनि। इन्हनि जो चवणु आहे त सिंध सरकार खे फौरी तौर ते जेके बेघर किरोड़े माण्हू आहिनि उन्हनि खे नवां घर ठाराए ॾियणु घुरिजनि ऐं बरसाति मुतासिर माण्हुनि खे जेके हिन वक़्तु रोडनि रस्तनि ते कैंपनि में तरसियल आहिनि, इन्हनि खे कराची, हैदराबाद समेत ॿिया जेके सिंध जा वॾा शहर आहिनि उते टेंट सिटी क़ाइमु करे उन्हनि खे उते तरसायो वञे। जेसि ताईं उन्हनि जे इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल नथो थिए या ॿीहर उन्हनि जी मुकमल बांस नथी थिए, तेसि ताईं उन्हनि जे खाधे पीते जे खुराक समेत दवाउनि जो बि बंदोबस्तु कयो वञे। अॻवाननि इहो बि चयो आहे त हिन वक़्तु लखे माण्हू दरबदर आहिनि, मुख़्तलिफ़ हंधनि ते रोडनि रस्तनि ते बेहारो मददगार आहिनि। केॾीमहिल चए थी त काचियूं आलियूं आहिनि, केॾीमहिल चवनि था त उन्हनि खे कीमा नथा हथ अचनि, केॾीमहिल चवनि था त उन्हनि खे पकल खाधो आहे उहो हथ नथो अचे, इन करे उहे मुतासिरनि ताईं नथा पहुचाए सघनि। अॻवान चयो आहे त सिंध में मकानी इदारो, पब्लिक खाते जा अमलदार ऐं ॿिया जेके लाॻापियल खाता आहिनि उन्हनि जी नाक़स कारकर्दगी सबबि सॼी सिंध ॿुॾी आहे। उन लाइ इन्हनि समूरनि खातनि जे अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि। जॾहिं वासियुनि जी मदद न करण ते समूरा जेके फोकल पर्सन ऐं डिप्टी कमिश्नर्स आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि केस दाख़िल कया वञनि, छाकाणि त ज़िम्मेवारी आहे त अवाम खे सहूलियतूं फराहम करे। अॻवाननि आलमी इदारनि ऐं NGOs खां मुतालबो कयो त हू सिंध वासियुनि जी सिधी रीति जेको आहे माली सहायता कनि, उन लाइ उहे अॻिते अचनि। इहो फंड जेको आहे बैनुल अक़वामी अचे या NGOs जो उहो इन सरकार जे थ्रू उन्हनि माण्हुनि ताईं न पहुचायो वञे, छाकाणि त इन्हनि खे जेके वफ़ाक़ पारां बि अरबे रुपया मिलिया आहिनि उहे बि करप्शन जी नज़र थी रहिया आहिनि। ऐं ॿियो जेके आलमी इदारा इन्हनि खे फंड या मराहतूं फराहम कंदा उहे बि उन्हनि जेको आहे करप्शन जी नज़र थी ईंदा। अॻवाननि जो इहो बि चिता आहे, मुतालबो आहे त जेसि ताईं सिंध सरकार आहिनि बेघर माण्हुनि खे पंहिंजा घर फराहम न कंदी तेसि ताईं हिनजी जदोजहद जारी रहंदी। हिन वक़्तु मिताब इहो धरणो जारी आहे। धरणे खे क़ौमी अवामी तहरीक जो अयाज़ लतीफ़ फलीजो जो ख़िताब करे रहियो आहे। इन खां अॻु GSN महाज जो जेको चेयरमैन रियाज़ चांडियो उन बि ख़िताब कयो। हाणे हिन धरणे खे डॉक्टर कादिर मक्सी, ज़ैन शाह, डॉक्टर न्याज़ कालाणी ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। जी मेहताब। इम्तियाज़ खोसो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।